रावल खान जी कातिल असांजी पुफी आहे पुफी असां जेको बि क़दम कयो आहे न पुफीअ जे कमरे ते कयो आहे बाबा साईं पुफी जीअं बाबा खे चवंदी तीअं बाबा कंदो वेंदो हुयो ऐं बाबा असांखे चवंदो हुयो ऐं असां उहो कमु कंदासीं बाबा उन राति बि जाबिर बंगले में हुयो जेके रावल खान ॾिसी वरितो उन गुनाह खे पुफी लिकाइण जे लाइ बाबा ने ॻाल्हि कई उनखे चई हीउ कमु करे जो भाउ जे मसइलनि मां फ़ारिग़ थी न त कंहिं ॿिए बने सां इहे ॻोठु छॾे कंहिं ॿिए पासे हलियो वञे चाहे जेकॾहिं वापसि ॻोठु आहीं त चमड़ मूं मां का बि रहम जी उमेद न रखंदा आहिनि छो त पोइ दुश्मन ऐं मुनाफ़िक़नि सां रहम करणु छॾे ॾिनो आहे छो त खारे पाण जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा तुंहिंजी सज़ा एतिरी हल्की मौत एतिरी आसान हुजे हा न त मां तोखे ॾेई छॾियां पर मां तोखे इबरत जो निशान पढ़ाइणु चाहियां थो ताकि का बि औरत तुंहिंजे नक्श कदम ते न हले सौराठ जी चवां साईं हसीना बेगम खे बंगले जे खाने में बंदि करे छॾ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरे जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं, वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। जी दोस्तों, चाकर खान जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हू जेको आहे त दिलशेर जी जेका बयानी ॿुधण खां पोइ जेको आहे त गुलशेर खे अगवा कराए पाण वटि खणाए थो वञे दोस्तों। ऐं रूंडे जो पुटु जेको गुलशेर आहे त उहो बि हुन सां साॻी बयानी थो करे त हीअ असांखो कमु थी वियो आहे। ऐं जॾहिं जो रावल खान जो मौत असां कयोसीं त उन ॾींहुं जेको आहे त जाबिर जेको आहे त हसीना बेगम सां गॾु हुयो। जॾहिं इहो लका रावल खान ॾिठो त उते जेको आहे त हुन मुज़ामत कई ऐं जेको आहे त हसीना बेगम असांखे फ़ोन कई, पंहिंजे बाबा रूंडे ॾे फ़ोन कई ऐं बाबा रूंडो असांखे वठी वियो ऐं असां जेको आहे त रावल खान जो कमु जेको आहे तमामु करे छॾियोसीं। ऐं इहा जॾहिं ॻाल्हि जॾहिं दिलशेर ऐं गुलशेर जी ॿई साम्हूं अची वियूं आहिनि चाकर खान जे साम्हूं, त चाकर खान घर वञण सां ई जेको आहे त हसीना बेगम जे लाइ हुकुम जारी कंदो ऐं जेको आहे सवली सज़ा जेको आहे त हसीना बेगम खे कोन ॾींदो दोस्तों। ऐं हुकुम इहो जारी कंदो त हिनखे जेको आहे त तय खाने में क़ैद कयो वञे जेसीं ताईं मां हिन जी का सज़ा तजवीज़ कयां। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जाबिर खान जो जॾहिं नालो आयो आहे त हसीना बेगम सां हिन जो चकर हुयो ऐं रावल खान जेको आहे त मुज़ामत कई तॾहिं हुनखे जेको आहे ज़हर ॾेई ख़तमु कयो वियो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॾसी वेंदो हलां त रावल खान जो किरदारु जेको आहे त हिकु ज़िंदा किरदारु आहे दोस्तों। उहो कॾहिं बि जेको आहे त ड्रामे में इन थी सघे थो ऐं रावल खान जेको आहे त पंहिंजी बयानी पाण ॾींदो अचे ऐं पंहिंजो जेको बि आहे सॼो सच उहो पाण साम्हूं रखंदो दोस्तों। जॾहिं दिलशेर ऐं गुलशेर जेको आहे त सभु कुझु बयानी कई आहे पर पोइ बि जेको आहे त रावल खान जो किरदारु बि ज़िंदा आहे दोस्तों। चाकर खान जेको आहे त ॿिन्ही छोरनि रूंडे जे ॻाल्हि ॿुधण खां पोइ जेके बि क़दम खणंदो दोस्तों त उहे सख़्तु क़दम खणंदो दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वेरी ड्रामो जेको आहे त हिकु अमेज़िंग ऐं जेको आहे त ब्यूटीफुल ऐं हिकु एपिसोड हिन जो तव्हांखे जेको आहे त दिलचस्प ऐं दिलि खे छुअण वारो एपिसोड थियण वारो आहे त हिनखे ॾिसणु न विसारिजो दोस्तों। उमेद आहे त वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।